लाड़काणो जेको रुगो एक ज़िलो न पर सिंध जी सियासत जो महवर रहियो आहे ऐं हाणे हिते एक वॾी सियासी तब्दीली जा इशारा मिली रहिया आहिनि। ज़रियनि मूजिब मुमताज़ अली भुट्टो जे फर्ज़ंद अमीर बख्श भुट्टो इम्कानी तौर पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। जेकॾहिं ईअं थिए थो त इहा रुगो हिकु सियासी शमूलियत न पर भुट्टो ऐं ज़रदारी ख़ानदाननि जे विच में ॾहाकनि जी पुराणियुनि रंजिशनि जी पुॼाणी पिणु हूंदी। सवाल इहो आहे त छा लाड़काणो ॿीहर भुट्टो वोट हेठि मुतहद थींदो या सियासत हाणे मुकमल तौर मुफ़ादनि जी रांदि बणिजी चुकी आहे। लाड़काणे जी सियासत तारीख़ी तौर भुट्टो वफ़ादारी जे बयानीअ सां जुड़ियल रही आहे, पर हाणे इहो ढांचो आहिस्ते आहिस्ते टुटंदो नज़र अची रहियो आहे। एक पासे पीपल्स पार्टी के बानी मेंबरन में शामिल बेगम डॉक्टर अशरफ अब्बासी के खानदान में मौज़िम अब्बासी फंक्शनल मुस्लिम लीग में वही चुको है, जॾहिं त नाहिद खान और डॉक्टर सफदर अब्बासी अग में ही GDA से लागापियल आहिनि। डॉक्टर सफदर अब्बासी की घरवारी नाहिद खान शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की पॉलिटिकल सेक्रेटरी रही चुकी है। ये तब्दीलियूं ॿुधाइनि थियूं त हाणे सियासत नज़रिए बदिरां मुफ़ादनि ऐं मौक़ियनि जी रांदि बणिजी वई आहे। भुट्टो ज़रदारी मुफ़ाहिमत की शुरुआत किथां थी, अचो त उनजो जाइज़ो वठूं। ज़रदारी ख़ानदान के सख्त हरीफ रहंदड़ ऐं भुट्टो के टैलेंटेड कज़न ऐं ॾहसर सिंध तौर मशहूर सीनियर सियासतदान मुमताज़ अली भुट्टो के लाॾाणे खां पोइ ॿिन्ही ख़ानदाननि में वेझड़ाइप की शुरुआत एक अहम मौक़े ते थी, जॾहिं पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मीरपुर भुट्टो वञी अमीर बख्श भुट्टो सां संदसि वालिद मुमताज़ अली भुट्टो के लाॾाणे ते ताज़ियत कई। उनखां पोइ अमीर बख्श भुट्टो नौदेरो हाउस पहुची बिलावल भुट्टो ज़रदारी के ॾाॾे हाकिम अली ज़रदारी की वफ़ात ते ताज़ियत कई। ये मुलाक़ातूं सिर्फ़ रस्मूं न हुयूं, पर सियासी ऐं ख़ानदानी मुफ़ाहिमत की शुरुआत तौर ॾिठियूं पियूं वञनि। चयो वञे थो त उज़ुरख़्वाहियूं पुराणियूं नाहिनि थींदियूं ऐं शायदि इहो ई जुमिलो हिन नए सियासी बाब की शुरुआत है। ज़मीन ऐं सियासत बाबति कुछ अहम इंकशाफ। इन विच में एक ॿियो अहम पासो भी साम्हूं आयो। ज़रियनि मूजिब मुमताज़ अली भुट्टो के लाॾाणे खां पोइ अमीर बख्श भुट्टो मुबीना तौर पंहिंजे वालिद जी केटी मुमताज़ भुट्टो में वाक़ लगभग 3000 एकड़ ज़मीन ते ॿधल जागीर सदर आसिफ अली ज़रदारी के विक्रो करे छड़ी है। ज़रिया ॿुधाइनि था ही ज़मीन लाड़काणे के अहम इलाक़नि में शामिल हुई ऐं सियासी तौर भी वॾी अहमियत रखंदड़ हुई। सियासी हलकनि में हिन इम्कानी डील के भुट्टो ऐं ज़रदारी ख़ानदाननि जे वधंदड़ वेझड़ाइप सां बि ॻंढे ॾिठो पियो वञे। वाज़ेह आहे त हिन मामले ते बाज़ाब्ता तस्दीक साम्हूं न आई आहे। मुमताज़ अली भुट्टो जो तकरारनि भरियो सियासी सफ़र। 1970 वारे ॾहाके में मुमताज़ अली भुट्टो पंहिंजे सौट ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो वेझो सियासी साथी तौर साम्हूं आयो। 1967 में जॾहिं लाहौर में डॉक्टर मुबशर हसन के घर ते पीपल्स पार्टी जो बुनियाद विधो वियो त मुमताज़ अली भुट्टो इन्ही कन्वेंशन में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां गॾु रहियो। हू सिंध जो वज़ीर आला, गवर्नर ऐं वफ़ाक़ी वज़ीर भी रहियो, पर वक़्त सां गॾु पहिरें बेनज़ीर भुट्टो ऐं पोइ ख़ासि तौर ते आसिफ अली ज़रदारी सां इख़्तिलाफ़नि बाद हू पीपल्स पार्टी जो सख़्त नाक़िद बणिजी वियो। मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में ज़रदारी जो नालो शामिल कराइण वारो फ़ैसिलो सियासी ज़िंदगी जो सभ खां तकरारी बाब रहियो ऐं हू आख़िरी वक़्त ताईं पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रहियो। अमीर बख्श भुट्टो जो सियासी सफ़र पाण बि हिकु स्टडी केस आहे। हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध नेशनल फ्रंट, मुस्लिम लीग नून, तहरीक इंसाफ़ ऐं GDA सां लाॻापियल रहियो। हाणे जेकॾहिं हू पीपल्स पार्टी में शामिल थिए थो त इहो हिकु वॾो स्ट्रेटेजिक यू टर्न हूंदो, छाकाणि संदसि वालिद मुमताज़ अली भुट्टो पीपल्स पार्टी ऐं ख़ासि तौर ते ज़रदारी जो सख़्त मुख़ालिफ़ रहियो हो। अमीर बख्श भुट्टो जी पीपल्स पार्टी में इम्कानी शमूलियत ऐं पार्टी अंदर खेसि वॾी ज़िम्मेवारी मिलण वारियुनि ख़बरुनि खां पोइ पीपल्स पार्टी अंदर बि नई पावर गेम शुरू थियण जा इम्कान आहिनि। सियासी मुबसरनि मूजिब उन सां PP सिंध जे सदर ऐं MPA निसार अहमद खोड़ो, PP MPA जमील सुमरो ऐं PP MPA सोहेल अनवर सियाल समेत कुछ अहम अॻवाननि ते असर पइजी सघे थो। पार्टी अंदर इहो ख़दशो भी ज़ाहिर कयो पियो वञे त कुछ पुराणा वफ़ादार अॻवान कुर्बानी जा ॿकरा बणिजी सघनि था। हाणे सभ खां वॾो सवाल आहे त छा अमीर बख्श भुट्टो खे भुट्टो असर वारनि इलाक़नि मां टिकट ॾिनी वेंदी या कंहिं मौजूदा MPA खे हटाए हिन लाइ जाइ ठाहिबी? इहे सवाल हिन वक़्तु लाड़काणे जी सियासत जो अहम मौज़ू बणियल आहिनि। लाड़काणे जेको कॾहिं नज़रियाती सियासत जो मर्कज़ हो, हाणे आहिस्ते आहिस्ते ख़ानदानी मुफ़ाहिमतुनि ऐं सियासी सौदेबाज़ी ॾांहुं वधी रहियो आहे। भुट्टो नाले हेठि वोट ॿीहर गॾु थींदो या न, इहो त ईंदड़ ॾींहं ॿुधाईंदा, पर हिकु ॻाल्हि वाज़ेह आहे त सिंध जी सियासत में हाणे नज़रिए खां वधीक ताक़त, मुफ़ाद ऐं इतिहाद अहम थी चुका आहिनि।